अस्सलाम वालेकुम दोस्तों। ॻाल्हि आहे सन 1978 जी, जॾहिं अमेरिका जे मशहूरु लेखक माइकल हर्ट पंहिंजी सभ खां वधीक सेल थींदड़ किताब 100 अज़ीम शख़्सियतुनि खे लिखण में 28 सालनि जी डिघी महिनत ऐं अरसो लॻायो ऐं जॾहिं उहा किताब मुकमल थी त हुन लंडन में हिकु तक़रीब रखी जिते उन किताब जी रोनमाई थियणी हुई ऐं इहो ऐलान करणो हुयो त तारीख़ जी सभ खां अज़ीम शख़्सियत कंहिंजी हुई। ऐं जॾहिं उहो शख़्स स्टेज ते आयो त माण्हुनि खेसि गोड़, रड़ियूं, सीटियूं ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां डिस्टर्ब करण ऐं संदसि ॻाल्हि खे कटण जी कोशिश कई, पर हुन उन सॼे पंडाल खे इग्नोर कंदे पंहिंजी ॻाल्हि करणु शुरू कई त हिकु इंसानु मके जे हिकु नंढड़े ॻोठ या शहर मां बीही इहो चए त आऊं अल्लाह जो रसूल आहियां, अव्हां ॾांहुं उन लाइ आयो आहियां त अव्हां जी आदतुनि ऐं अख़लाक़ खे बहितर करे सघां। उन जी ॻाल्हि ते सिर्फ़ 4 माण्हुनि ईमान आंदो, हिकु संदन घरवारी, हिकु दोस्त ऐं सिर्फ़ 2 ॿार। अॼु उन ॻाल्हि खे 1400 साल जो अरसो गुज़री चुको आहे, पर उन शख़्स जे फॉलोअरनि जी तइदाद 1.5 अरब खां बि वधी वई आहे ऐं वक़्त सां गॾोगॾु उन जी फॉलोअर्स जी तइदाद वधंदी वञे ऐं उन में कंहिं बि दौर में कमी न आई। ऐं इहो मुमकिन ई न आहे त 1400 साल ताईं कंहिं बि कूड़ खे बरक़रार रखी सघिजे। उन करे उहो इंसानु कूड़ो नथो थी सघे, उहो सचो ई आहे, छो त 1.5 अरब इंसाननि खे को बि इंसानु कॾहिं बि धोखो नथो ॾेई सघे। उहा अज़ीम तरीन शख़्सियत का बि न पर असांजा प्यारा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हुआ। उम्मीद करियां थो तव्हांखे असांजी हीअ वीडियो ज़रूरु पसंदि ईंदी। वधीक अहिड़नि वीडियोज़ जे लाइ सिंधी क्रिएशन्स खे लाइक कंदा ऐं सब्सक्राइब कंदा।